खबर शामिल कंदासीं। हैदराबाद में होटल मालिक था बेदर्दी था कत्ल कयल बिलाल काका केस में गिरफ्तार मुख्य जवाबदार के पुलिस रिमांड ले अदालत में पेश कयो। होटल मालिक जवाबदार शाह सवार पठान के भिटाई नगर पुलिस सख्त पैरे हेठ 4th सिविल जज जुडिशल मैजिस्ट्रेट नाजिया अमीर अली मैसर जी अदालत में पेश कयो। पुलिस अदालत के इस्तदा कई तो जवाबदार जो 12 ॾींहनि लाइ रिमांड मंजूर कयो वञे। अदालत पुलिस की दरख्वास्त पर जवाबदार के 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। बे पासे सिंध में धारी आबादकारी ऐं बिलाल काका के कत्ल वाक़े खिलाफ मुख़्तलिफ़ शहरन में एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध असांजी मां आहे, धारियुनि खे नेकाली ॾेई ॾेह उमाणे वञे। नवाब शाह में नौजवान बिलाल काका के कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी के सॾ ते बुढ़ल मक्सी, रफ़ीक मल्लाह, अब्दुल गफ़ार ॾहराज, शाहनवाज़ कीरियो, अब्दुल लतीफ़ राहू ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। सॼे सिंध जियां दरिया ख़ान मरी में भी अफ़गान पठान खिलाफ हथियार में हैदराबाद में बेदर्दी से कत्ल कयल बिलाल काका के नाक कत्ल खिलाफ समय शहरी रोडन ते निकरी आया। शहरीन नज़र जलबानी, इरफान मक्सी, माजिद मंगियो, जब्बार वगण, जायद उमरानी की अगवानी में एहतजाज कियो। मोरो में क़ौम परस्त कारकुनन बाईपास बंद कराए एहतजाजी मुज़ाहरो कियो। फुलजी स्टेशन में एसटीपी, जस्कम और ॿियनि तंजीमुनि के कारकुनन फाजिल राहू चौक खां रैली कढी। सराड़ी में जस्कम पारां शहीद बिलाल काका के खून से इंसाफ लाइ एहतजाज कियो वियो। जस्कम कारकुनन प्यार अली, मशहूरी खान सिंधी, कामरान जमाली, बाबू सिंधी, आसिफ मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कियो वियो। वार में जीएसिन महाज जे सॾ ते मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी गफ़ार मीरजत, डॉक्टर दरिया ख़ान मीरजत, सनाउल्ला चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हिकु साज़िश तहत अफ़गानी पठाननि खे सिंध में आबाद करे सिंधियुनि सां ज़ुल्म कयो वियो आहे। हुन चयो त हैदराबाद में सिंधी नौजवान बिलाल काका खे अफ़गानी पठाननि पुलिस जी मौजूदगी में सख़्त तशद्दुद करे बेरहमी सां क़त्ल कयो। उन्हनि मुतालबो कयो त बिलाल काका जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सिंध मां अफ़गानी पठाननि खे नेकाली ॾिनी वञे। ॿी सूरत में सॼी सिंध अंदरि एहतजाज कयो वेंदो। नाथी ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। कराची में एक बार ॿीहर छिकताण शुरू थी वई आहे। वगोड़ी निकिरी आया आहिनि। सोराब ॻोठ वारे इलाइक़े में वगोड़ी कार खे बाहि ॾेई छॾी। पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला वाक़े वारे हंधि पहुची विया। पुलिस वधीक 15 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त हालतुनि ते कंट्रोल लाइ वधीक नफ़री तलब कई वई आहे। या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। कराची में हिकु भेरो ॿीहर छिकताण शुरू थी वई आहे। वगोड़ी निकिरी आया आहिनि। सोराब ॻोठ वारे इलाइक़े में वगोड़ीनि कार खे बाहि ॾेई छॾी। पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला वाक़े वारे हंधि पहुची विया। पुलिस वधीक 15 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त हालतुनि ते कंट्रोल लाइ वधीक नफ़री तलब कई वई आहे। ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। कराची में हिकु भेरो ॿीहर छिकताण शुरू थी वई आहे। वगोड़ी निकिरी आया। सोराब ॻोठ वारे इलाइक़े में वगोड़ीनि कार खे बाहि ॾेई छॾी। पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला वाक़े वारे हंधि पहुची विया। पुलिस वधीक 15 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त हालतुनि ते कंट्रोल लाइ वधीक नफ़री तलब कई वई आहे। कराची सुपर हाईवे ते धरणो हणी गाड़ियों रोकण वारे वाक़े जो सोराब ॻोठ वारे थाने ते केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस केस सरकारी मुद्दत में दाख़िल कयो आहे। केस में भंज डाह, क़त्ल ऐं ॿिया कलम शामिल कया विया आहिनि। FIR में ॼाणायो वियो आहे त पुलिस खां अण सुञातल जवाबदारनि पारां सरकारी MM खां अलावा ॿिया हथियार खसिया विया आहिनि। पुलिस पारां मुज़ाहिरीन खे छिड़ विछड़ करण लाइ आंसू गैस जो शेल जो इस्तेमालु कयो वियो। एहतजाज कंदड़ माण्हुनि जो अंग 2000 खां 2500 ताईं आयो। न्यू सैदाबाद हाईवे वट सफ़र दौरान गोरहारी मुसाफ़िर औरत ॿारड़े खे जनम ॾिनो। औरत की तबियत ख़राब थियण बैदि संदसि मुड़ुसु मोटरवे पुलिस की हेल्पलाइन ते कॉल करे तलब करे वरितो। वक़्त सिर मोटरवे पुलिस पहुची औरत के अस्पताल मुंतकिल किया वियो, जिते हुन ॿारड़े खे जनम ॾिनो। मोटरवे पुलिस के तर्जमान मूजिब वाक़े वारे हंधि पहुची बस के सईदाबाद वेझो रोकियो वियो। तर्जमान जो चवणु आहे त मोटरवे पुलिस मुतासिरा औरत ऐं संदसि मुड़ुस खे पंहिंजी गाॾी में विहारे अस्पताल पहुचायो।
नवाब शाह वेझो भेणी वे मुबैना तौर गोलियूं हणी 2 सालन के क़त्ल करे छॾियो। गोलीमार वारे इलाइक़े में जवाबदार मोहम्मद अली अवान गोलियूं हणी नासिर ऐं बाकिर के क़त्ल कयो। ज़रियनि मूजिब जहिड़ो घरेलू रिश्तेदारी सबब पेश आयो आहे। पुलिस जो चवणु आहे त ॿिटे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक मामले जी जांच कई पई वञे। मीरपुर ख़ास वेझो 35 वरे जो शख़्स रसन सां ॿधल बेहोशी वारी हालत में हथ कयो वियो। ॻोठ 15 वाटरवासी अशोक कोहली हिकु ॻोठ में रसन सां ॿधल बेहोशी वारी हालत में हथ आयो। वारसनि जो चवणु आहे त अशोक कोहली मंज़ूर आबाद वियल हो जेको घर न पहुतो। हुन जो त अशोक कोहली रिक्शा हलाए सफ़र गुज़र कंदो हो। संदसि कार रिक्शा फुर कयो वियो आहे। नसीराबाद वेझो वॾे सिम शाख मां नामालूम शख़्स जो लाश हथ आयो आहे। ॻोठ नबी बख़्श कांधड़ो भरिसां वॾे सिम शाख जे पुल में अणॼातल शख़्स जो लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची सिम शाख मां लाश कढाए ज़रूरी कार्रवाई लाइ रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त हथ आयल लाश जी सुञाणप नाहे थी सघी। वधीक जांच कई पई वञे। कश्मोर वेझो 2 ॼणनि खे अणॼातल हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते मुबैना तौर अगवा करे विया। कच्चे वारे इलाइक़े मां अणॼातल हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते ॻोठ जे चङे मुड़ुसु ऐं संदसि भाणेजे खे अगवा करे फरार थी विया। मोहम्मद यूसुफ मलिक ऐं संदसि भाणेजे हबीबुल्ला मलिक खे धाड़ेल अगवा करे फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। बाढ़ वेझो सिंध जे क़दीमी माग मोहन जो दड़ो ते तहक़ीक़ कंदड़ प्रोफेसर माइकल जॉनसन लाडाणो करे वियो। मोहन जे दड़े में 52 सालनि ताईं तहक़ीक़ जो कमु कंदड़ जर्मन माहिर प्रोफेसर माइकल जॉनसन 85 वरह जी ॼमार में लाडाणो करे वियो। जर्मन माहिर प्रोफेसर माइकल जॉनसन मोहन जे दड़ो ते 1970 खां तहक़ीक़ जो कमु करे रहियो हो। जर्मन माहिर मोहन जो दड़ो जे 40 किलोमीटर ते फैलियल क़दीमी भितियुनि जी डॉक्यूमेंटेशन जो कमु बि मुकमल कयो हो। माइकल जॉनसन माहिर आर्किटेक्ट हो। मोहन जो दड़ो बाबति जोड़ियल फनी मशावरती जो चेयरमैन पिण रही चुको हो। जर्मन माहिर माइकल जॉनसन उज़्बेकिस्तान में 4 जुलाई खां 8 जुलाई ताईं थींदड़ सेमिनार में शिरकत कई जिते हू लाडाणो करे वियो। खबर शामिल कंदासीं। गंबट वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले बैदि पुलिस 3 ॾोहारियुनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। अगड़ा में पुलिस मुक़ाबले दौरान 3 ॾोहारियुनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब ॾोह जे इरादे सां बीठल फ़ौरुन पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में 3 फ़ौरू गिरफ़्तार कया विया। तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार फ़ौरुन में ग़ुलाम शब्बीर, मदद अली, राशिद शामिल आहिनि। तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि ते 4 धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। ॾोहारियुनि खे अदालत में पेश कयो वेंदो। ठुल में कारे इल्ज़ाम जे जिरगे जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वियो। कारे इल्ज़ाम हेठि आयल नीगरी जे पीउ पारां वीडियो बयान जारी कयो वियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल नीगरी जे पीउ मूजिब धीउ ते कारे जो इल्ज़ाम मड़े 12 लख ॾंड मड़ियो वियो आहे। नीगरी जे पीउ हाजी वाहिद बुरड़ो चयो आहे त सरदार सद्दाम हुसैन बुरड़ो पैसनि एवज़ असांजे गैर मौजूदगी में जिरगो कयो आहे। हुन चयो त अहिड़ी जिरगे खे क़बूल नथा कयूं। कोई बि नुक़सानु पहुतो त ज़िम्मेवार जिरगो कंदड़ भोतार ऐं पुलिस हूंदी। हुन मुतालबो कंदे चयो त जिरगो कंदड़ भोतारनि मथां केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। कंदकोट में मुतासिर औरत पारां मुड़ुस ऐं ॾेरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिटी पार्क जे रहवासन मुतासिर औरत मुसरत नूनारी पारां पीउ समेत मुड़ुस अयाज़ अली ॾेपर मोहम्मद सालेह अब्दुल गनी ऐं नियाज़ अली नूनारी जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुतासिर औरत दाहींदे चयो त मुड़ुस अयाज़ अली ऐं उन जा भाइर रोज़ानी बग़ैर ॾोह जे तशद्दुद कंदा आहिनि। हुन चयो त हुनखे मुड़ुस ऐं ॾेर मां 4 मारण चाहिनि था। हुन खां जान जो ख़तरो आहे। हुन आला इख्तियारियुनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मुड़ुस ऐं ॾेरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।